सजण बई धुरियूं भली भली करे आयूं, भली भली करे आयूं। बाबा जॾहिं बि बई धुरियूं मुत्तफ़िक़ थी करे कंहिंखे फ़ैसिले जे लाइ अमीन चूंडींदियूं आहिनि ऐं उन ते मुकमिल भरोसो कंदियूं आहिनि बई धुरियूं। बाबा ॿिन्ही धुरियुनि खे जेकॾहिं मुंहिंजो फ़ैसिलो क़बूल हुजे त मां फ़ैसिलो कयां। ईअं न थिए जो मुंहिंजे फ़ैसिले ॿुधाइण खां पोइ का धुर ईअं न चए त पीर अमजद फ़ैसिलो ग़लति कयो आहे। मुर्शिद साईं, असांखे भरोसो आहे अव्हां ते। असांखे ख़बर आहे तव्हां सादिक ऐं अमीन आहियो। पीर सोराब, पीर जावेद, तव्हां छा था चओ? साईं वॾा, तव्हांजो फ़ैसिलो न बि वणियो न, असां चुप रहंदासीं, कुझु ई कोन सघंदासीं। जावेद, तो वारो ही गुॾो सोराब चुप छो आहे? पीर अमजद साईं, तव्हांजे फ़ैसिले खे रद्द करण जी कंहिंमें हिमत आहे, तंहिं करे असांखे बि तव्हांजो फ़ैसिलो क़बूल आहे। अवां फ़ैसिले जी इब्तिदा कयो। असांखे यकीन आहे त सिंधु दरिया सिधो थो वहे, उहो कॾहिं बि ऊंधो न वहंदो, ऐं ओतिरो ई एतक़ाद तव्हांजे फ़ैसिले ते। अवां हक़ ऐं सच जो फ़ैसिलो कयो। बिस्मिल्लाह कयो। बाबा पीर बख्श, पोइ ठीकु आहे। पहिरियों फरियादी धुर ॻाल्हाईंदी।